ख़बर वास्ते शेख अदासी सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर के बयान के हवाले से संदसि चवण है इमरान न्यासी वटि रैलियूं कढण लाइ वक़्तु आहे पर अदालत में पेश थियण लाइ वक़्तु नाहे। शर्जील मेमर जो चवण है इमरान खान नाअहलीअ खां बचण लाइ देर जा हरबा इस्तेमाल करे रहियो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जो वधीक चवण है इमरान खान चाहे थो त संदसि गिरफ़्तारी जो तमाशो थिए ऐं रतो छाण थिए। इमरान न्यासी लाइ को भी कानून नाहे, हू कानून ऐं आइन खां मथां आहे। मनी लॉन्ड्रिंग ऐं फॉरेन फंडिंग केसिस जा फैसला अञा ताईं नाहिनि थी सघिया। शर्जील मेमर वधीक चयो त इमरान खान भली केतिरा बि हरबा इस्तेमाल करे पर नाअहली ऐं जेल संदसि मुक़दर बणिजी चुको आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर बयान जारी कयो आहे। संदसि चवण आहे त इमरान न्यासी वटि रैलियूं कढण लाइ वक़्तु आहे पर अदालत में पेश थियण लाइ वक़्तु नाहे। इमरान खान नाअहलीअ खां बचण लाइ देर जा हरबा इस्तेमाल करे रहियो आहे। इमरान खान चाहे थो त संदसि गिरफ़्तारी जो तमाशो थिए ऐं रतो छाण थिए। ही कुझु बि करे पर जेल इन जो मुक़दर आहे।